नवाखे ठट्टो मां ॾींदासीं जिते रोज़ानी कोशिश सजावल जो रिपोर्टर डॉक्टर रामचंद कोरोना वायरस विखे लाॾाणो करे वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया रोज़ानी कोशिश सजावल जो रिपोर्टर डॉक्टर रामचंद लोहाणो कोरोना विखे कराची जे हिक अस्पताल में देहांत करे वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। डॉक्टर रामचंद जी तबियत ख़राब हुजण सबबि अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो जिते हुन दम ॾेई छॾियो। डॉक्टर रामचंद लोहाणो कोरोना वायरस विखे देहांत करे वियो आहे। अवांखे ख़बर ॾियूं पिया ठट्टो मां जिते रोज़ानी कोशिश सजावल जो रिपोर्टर डॉक्टर रामचंद लोहाणो कोरोना विखे कराची में देहांत करे वियो आहे। डॉक्टर रामचंद जी तबियत ख़राब हुजण सबबि अस्पताल में मुंतक़िल कयो वियो हो जिते हुन अॼु दम ॾेई छॾियो। रोज़ानी कोशिश सजावल जो रिपोर्टर डॉक्टर रामचंद लोहाणो कोरोना विखे कराची में देहांत करे वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया डॉक्टर रामचंद जी तबियत ख़राब हुजण सबबि अस्पताल में मुंतक़िल कयो वियो हो जिते हुन अॼु दम ॾेई छॾियो। ठट्टो मां सां ख़बर शेयर कयूं पिया जिते रोज़ानी कोशिश सजावल जो रिपोर्टर डॉक्टर रामचंद लोहाणो कोरोना विखे कराची में देहांत करे वियो आहे। डॉक्टर रामचंद जी तबियत ख़राब हुजण सबबि अस्पताल में मुंतक़िल कयो वियो हो जिते हुन अॼु दम ॾेई छॾियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सभा ताईं अफ़सोस ऐं दुख वारी ख़बर पंहिंजे नाज़रीन सां शेयर कंदा हलूं त सिजावल जो सीनियर सहाफ़ी कावश ग्रुप सां डिघे अरसे खां सलाहियल डॉक्टर रामचंद लोहाणो जेको स्किन जो बि स्पेशलिस्ट माहिर डॉक्टर हो, चमड़े जे हवाले सां उन माहिर डॉक्टर हो सिजावल में ऐं उन सहाफ़ती जेके ख़िदमतूं तमामु घणियूं सरंजाम ॾिनियूं। आख़िरी वक़्त ताईं जेका कावश ग्रुप सां सलाह ॾियन रहियो गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां कोरोना जी वबा में मुब्तला थियण खां पोइ कराची जे हिकु निजी अस्पताल में दाख़िल हो जिते हालत हुनजी ॻणती जोगी हुजण जे करे हिकु वॾी निजी अस्पताल में हुनखे मुंतक़िल कयो वियो हो। अॼु सुबुह हू दयानत करे वियो आहे ऐं हुनजे भाउ हुनजी तस्दीक कई आहे त हू जेको डॉक्टर रामचंद लोहाणो जेको सीनियर सहाफ़ी ऐं हुन सां गॾोगॾु स्किन जो स्पेशलिस्ट डॉक्टर हो उहो जेको आहे हाणे असां वटि न रहियो आहे। हुनजी जेतोणीकि हुनजो मड़ अञा ताईं कराची में आहे। हाणे हुनजी मड़ खे सिजावल मुंतक़िल करण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि ऐं अॼु शाम दारे जेको आहे उहो वक़्तु मुक़ररु करे शाम जो हुनजी जेका आहे अग्नि संस्कार कयो वेंदो। पर इंतहाई अफ़सोस वारी ख़बर पंहिंजे नाज़रीन सां शेयर कंदा हलूं। असांजे जेको कलमी पोरे जो सफ़र जो साथी इंतहाई सीनियर सहाफ़ी ऐं कावश ग्रुप सां सलाह ॾियल सीनियर सहाफ़ी डॉक्टर रामचंद लोहाणो कोरोना वबा में मुब्तला रहण खां पोइ कराची जे हिकु अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। जीअं ई हुनजी ख़बर पई आहे हुनजे वारसनि खे ख़ासि तौर ते कलमी साथियुनि खे सहाफ़ियुनि खे त सिजावल ऐं ठट्टे ज़िले में दुख वारी लहर छाइजी वई आहे। जी महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। ॿी अहम ख़बर नाज़रीन अवांखे